वेलकम बैक नाज़रीन। वबा कोरोना वायरस के मुंझो ॾियण लाइ हैदराबाद में लॉकडाउन है। शहर की सूरत हाल ॿुधाइण लाइ वीडियो लिंक ते मौजूद है साकिब कुबर। जी साकिब। जी मां खे ॿुधाईंदो त कोरोना वायरस खां पोइ जेको आहे सिंध हुकूमत पारां सॼी सिंध जीअं हैदराबाद में बि लॉकडाउन कयो वियो आहे। जो 29 ॾींहुं आहे लॉकडाउन खे हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको कारोबारी मर्कज़ आहिनि उहे जेके आहिनि अॼु बि बंदि आहिनि। इन खां अलावा मां तव्हांखे ॿुधायां त सिंध हुकूमत पारां जिन कारोबारी दुकानदारनि खे जेको आहे इजाज़त ॾिनी वई हुई, ताजरनि खे, उन्हनि पंहिंजा जेके आहिनि कारोबार खोलिया आहिनि, होटलूं खुलियल आहिनि हैदराबाद में। उन खां अलावा जेको मेडिकल स्टोर आहिनि, खीर जा दुकान ऐं राशन जा दुकान जेके आहिनि उहे पिणु खुलियल आहिनि। जॾहिं त सिंध हुकूमत पारां चयो वियो त वॾियूं मार्केटूं बंदि करण जो वजह इहा आहे त जीअं शहरी जेके आहिनि उहे पंहिंजे घरनि ते महदूद रहनि, त जीअं असां कोरोना वायरस खे शिकस्त ॾेई सघूं। पर हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पुलिस ऐं रेंजर्स जे तरफ़ां बि जेके आहिनि पिकेट्स बि क़ाइमु कयूं वयूं आहिनि, जिते शहरनि जी सुञाणप कार्ड चेक करण खां पोइ शहरनि खे जेको आहे ज़रूरी कमकार आहे त उन्हनि खे छॾियो पियो वञे, न त हुननि खे घर ॾांहुं वापसि कयो पियो वञे। जॾहिं त सिंध हुकूमत पारां जेको आहे इहो बि हैदराबाद में बि जेको आहे उहो डबल सवारी ते पाबंदी लॻाई वई। त पर हैदराबाद में असांखे किथे बि डबल सवारी जेको आहे त पाबंदी त लॻल आहे, पर असांखे अमल दरामद थींदे नज़र किथे बि न पियो अचे। उहे शहरी जेके आहिनि उहे डबल सवारी जेके आहिनि उहे घुमी रहिया आहिनि, पर के किथे बि जेके आहिनि पुलिस एहलकार खे रोके हुननि खां पुछा नथा कनि या हुननि खे रोकनि नथा। पर जॾहिं त सिंध हुकूमत चयो त डबल सवारी ते जेको आहे जे सहाफ़ी हुजे या पुलिस एहलकार हुजे या ॿियो को अमलदार या फैमिली ते उन्हनि खे बि जेको आलो न आहे। पर हैदराबाद में जेको आहिनि उहे डबल सवारी जेका आहे उहा जारी आहे, पर पुलिस इंतज़ाम में असांखे किथे बि उन जी रोकथाम लाइ नज़र न पई अचे। जॾहिं त मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो त हैदराबाद में दाख़िल थींदड़, हैदराबाद खां ॿाहिरि वेंदड़ जेके रस्ता आहिनि उन्हनि खे बि मुकमल तौर ते सील कयो आहे। पोइ हिते पुलिस ऐं रेंजर्स बि बीठी आहे ऐं जेके शहर में दाख़िल थियनि पिया उन्हनि खां पोइ पुछा कई पई वञे तव्हां किथां आया आहियो ऐं तव्हां केॾांहुं पिया वञो, जंहिंखां बाद में हुननि खे जेकॾहिं को हैदराबाद जो शहरी आहे या को जो रहवासी आहे या उनखे को ज़रूरी कमकार आहे त उनखे जेको आहे हैदराबाद में दाख़िल थियणु ॾिनो पियो वञे, न त बाक़ी हुननि खे ॿियनि खे वापसि कयो पियो वञे। जॾहिं त शहरनि जो चवणु आहे त हैदराबाद में जेको आहे कारोबार हुकूमत जेको आहे हिकु तरफ़ त चए असां लॉकडाउन में सख़्ती कई आहे, जॾहिं त सिंध हुकूमत इहो बार बार चए पई त असांखे कोरोना वायरस खे शिकस्त ॾियणी आहे ऐं शहरी जेके आहिनि पंहिंजे घरनि ताईं महदूद रहनि, त जीअं असां हिकु दफ़ो ॿीहर ज़िंदगी मामूलात जेका आहे उहा बहाल थी सघे ऐं कोरोना वायरस खे असां शिकस्त ॾेई सघूं। जी।